अव्हांखे इहो ॿुधायूं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो जारी आहे। कराची, हैदराबाद, टंडो मोहम्मद खान, ठट्टो, मटियारी, मिठी में वसकारो थियो आहे। खैरपुर, नंगर पार्कर, बनून, मीरपुर बठोरो, दड़ो, दोदापुर, नारो में बरसात पई आहे। सराड़ी, उडेरोलाल स्टेशन, टंडो मोहम्मद खान ऐं ॿियनि शहरनि में बि किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो जारी आहे। इस्लामकोट, मातली, सकरंड, पीरवसण, सरहाड़ी, न्यू सईदाबाद, हाला, मटियारी ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बरसात पई आहे। अव्हांखे ॿुधायूं त हाला, भिड़शाह, फैज़गंज, कोटलालू, कोटडेजी ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हेठाहीं वारा इलाइक़ा ॿुॾी विया आहिनि। हुसड़ी, बिरियार रोड, सामारो में बरसात पई आहे। हुसड़ी में करंट लॻण सबबि नौजवान अब्दुल रहीम मरी फ़ौत थी वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं त हुसड़ी, ज़ील पाक, हारी कैम्प में 8 पुरतनि जा कखां घर बि ढही पट पइजी विया आहिनि। फसुलनि खे पिणु कापारी धकु रसियो आहे। बरसात सबबि मुवासिलाती निज़ाम धरम भरम थी वियो आहे। हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते बरसात खां पोइ शाख़ुनि खे घारा पिणु लॻा आहिनि। फसल पाणी हेठि अची विया आहिनि। आबादकारनि खे लखे रुपयनि जो नुक़सानु पहुतो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे कराची मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर इम्तियाज़ मस्तोई। जी इम्तियाज़, तफ़सीलनि खां आगाह कजो, छा सूरत आहे बरसात बाबति? जी बिल्कुलु राबेल, कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिन वक़्तु किथे तेज़ ऐं किथे हल्की बरसात जेका आहे उहा जारी आहे। क्लिफ्टन, डिफेंस, महमूदाबाद, गुलशन इकबाल, गुलस्तान जोहर, गुलशन हदीद, कायदाबाद सूदो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात थी रही आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिन वक़्तु हल्की बरसात थी आहे। बरसात सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ऐं मुख़्तलिफ़ रोडनि ते पाणी बीहजण जी बि शिकायत जेका आहे उहा साम्हूं आई आहे। वाज़े रहे त मौसमियात खाते पारां कथी ज़ाहिर कई वई त हिन भेरे जेके बरसातूं थींदियूं उहे पोएं दफ़े खां वधीक थी सघनि थियूं। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शहरी ॿोॾि जो जेको आहे ख़तरो उहो बि ॿुधायो वियो। न रुॻो कराची पर सिंध जे समूरनि शहरनि में जेको आहे बरसात जो अॻकथी कई वई आहे, जंहिं सबबि जेको आहे शहरी ॿोॾि ऐं हुन सां गॾोगॾु जेको आहे ॿोॾि वारी सूरतहाल पैदा थियण जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो। गुज़िरियल राति खां वठी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो जारी आहे, जंहिंखां पोइ अॼु सुबुह खां कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि जेका बरसात आहे उहा हिन वक़्तु थी रही आहे। जी, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील ॿुधण लाइ इम्तियाज़ मस्तोई।